वालेकुम दोस्तों, आऊं गुलाम रसूल प्यार अवी ॾिसी रहिया मुझो GRP ॾेर की फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल। सो दोस्तों अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं गुज़िरियल ॾींहुं पंजाब जी मशहूर यूट्यूबर ऐं अलीज़ा सहर जे हवाले सां जंहिंजी जेकी आहे हिकु इंतिहाई जेकी आहे बद इख़लाक़ वीडियो जेकी आहे उहा वायरल थी। सो ही वीडियो कीअं वायरल थी, फुटेजेस में अवां ॾिसी सघो था। वीडियो जेकी आहे उन जा असां फुटेजेस ॾिना आहिनि वीडियो क्लिप जा। सो वीडियो क्लिप बि जेकी आहे अव्हांखे ॾेखारींदासीं त अहिड़ी बद इख़लाक़ वीडियो आख़िर कीअं जारी थी, कीअं वायरल थी। सो अलीज़ा सहर जेकी पंजाब जी हिकु मशहूरु जेको आहे यूट्यूबर आहे, जंहिंजा तक़रीबन यूट्यूब ते 15 लाख खां वधीक जेका आहिनि सब्सक्राइबर आहिनि ऐं फेसबुक पेज ते बि उनजा सुठा फॉलोअर्स आहिनि ऐं टिकटॉक ते बि जेको आहे उहा सुठी फेमस आहे। सो ही वीडियो आख़िर कीअं वायरल थी, या वीडियो उन पाण जेको आहे वायरल थियण जे लाइ वधीक पॉपुलर थियण जे लाइ वायरल कराई, या त जंहिं शख़्स सां उन जी ॻाल्हि ॿोल थी रही हुई उन जेको आहे इन सां धोखो करे वीडियो वायरल कयो आहे। धोखो हिन कयो पे पंहिंजे मर्द सां। सो एॾी मशहूर ऐं मक़बूलियत माणींदड़ यूट्यूबर खे इहो ज़ेब न अचे पियो त हू जेकी आहे पंहिंजी अहिड़ी वीडियो जेकी आहे या अहिड़े तरीक़े सां ॻाल्हि ॿोल करे व्हाट्सअप ज़रिए ॻाल्हाए पई या मैसेंजर ज़रिए कंहिं बि ऐप ते ॻाल्हि ॿोल करे रही हुई। सो एतिरी इंतिहाई किरियल हरकत जेकी आहे तमामु जेकी आहे उहा इनखे कोन जॻाए पई, छो जो हिकु ही मशहूर यूट्यूबर हुई ऐं महाना सुठो इनकम बि खणे पई। सो उनखां पोइ जेका स्टेटस अचनि पिया नज़र सोशल मीडिया ते, हिकु फेक स्टेटस जेका आहिनि उहे हली रहिया आहिनि त अलीज़ा सहर जेको आहे उन ख़ुदकशी करे छॾी आहे। उहा जेकी आहे हिन टाइम सीरियस कंडीशन में अस्पताल दाख़िल आहे। सो अमां दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, उन ख़ुदकशी वग़ैरह कोन्हे कई, बल्कि उन हिकु पंहिंजो तस्दीकी वीडियो बयान जेको आहे जारी कयो आहे, जंहिंमें हू जंहिं वीडियो वायरल कई आहे उनखे ॾाढियूं बददुआऊं ॾिए थी ऐं साइबर क्राइम इदारा ऐं ॿियनि जो जेको आहे शुक्रिया अदा करे थी त उन्हनि जेको आहे इन जो सुठो साथ ॾिनो आहे मुल्तान में ऐं ॿिए हंधि। सो दोस्तो हिते हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में इहा जनम वठे थी त किथे अलीज़ा सहर जेको आहे उन पंहिंजो पाण ते वीडियो वायरल नाहे करायो, पर हुनजे रोइण मां ईअं महसूसु थिए थो त उन न करायो आहे। पर थी सघंदो आहे घणा जेका आहिनि एक्टर जेका आहिनि पंहिंजा वीडियो अहिड़ा वायरल कराइण जे लाइ, पाण खे पॉपुलर करण जे लाइ पाण खे अहिड़ा वीडियो जेका आहिनि उहे सो वायरल कराईंदा आहिनि। सो हीअ त तमामु इंतिहाई जेको आहे हिकिड़ो बद इख़लाक़ वीडियो हुयो। सो इहो वीडियो त मां न सम्झां थो त हू पाण कराए सघे थी, पर जंहिं इहो वीडियो वायरल कयो आहे उनखे पाकिस्तान आइन ऐं कानून मूजिबि सज़ा ज़रूरु मिलणु घुरिजे ऐं सज़ा त ॿिन्हिनि जे लाइ बराबरि आहे, छो जो पहिरियों त आहे बि इन जी पंहिंजी ग़लती, छो जो एतिरी मशहूर यूट्यूबर हुजण जे बावजूदि एतिरा सब्सक्राइबर आहिनि यूट्यूब ते ऐं उनखां पोइ महाना जेको आहे लखें रुपया जेकी आहे हू इनकम खणे थी यूट्यूब जे ज़रिए। तमामु सुठा उनखे जेका आहिनि व्यूज़ मिलनि था यूट्यूब ते, उनखां पोइ उनजा टिकटॉक ते बि उनखे सुठा व्यूज़ मिलनि था, लाइक मिलनि था ऐं फेसबुक पेज ते बि। आख़िर उनखे अहिड़ी घटिया हरकत कंदे छा महसूसु थी रहियो, छा जे लाइ उन अहिड़ी घटिया हरकत कई। ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको अॻियों जंहिं मर्द सां हीअ ॻाल्हाए रही हुई, ॻाल्हि ॿोल करे रही हुई, त उन जी वीडियो रिकॉर्ड कई आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे हिन त बक़ायो कमु त इन पाण कयो आहे न। सो बक़ायो जेको इन कमु पाण बाक़ी कयो आहे त हू कमु इनखे नथो जुगाए। सो एॾी नाले वारी एक्टर थी करे तूं जेको आहे पंहिंजे हथनि सां ॾिसो न, हिकिड़ो शख़्स आहे हू अलाए किथे वेठो आहे, उहो इन सां ॻाल्हि ॿोल करे थो वीडियो कॉल ज़रिए, त बाक़ी कमु त हीअ पाण करे थी न। हाणे उनखे पिटूं पारूता ॾिए पई त हुन ग़लति कयो, हीअं कयो, बाबा तूं कहिड़ो चङो कमु कयो आहे। सो तुंहिंजो एतिरो नालो हुयो, उनखां पोइ जेकी अवाम आहे उहा बसि हवाई फायर जे मथां हवाई फायर हणा लॻी पई हूंदी आहे। दिलि बर्दाश्त न कंदे जेको आहे इन वीडियो वायरल थियण खां पोइ ख़ुदकशी करे छॾी आहे। उहा जेकी हाणे सीरियस कंडीशन में आहे। तव्हां उनजा फुटेजेस त ॾिसो,
सोशल मीडिया ते फेसबुक पेज जेको आहे उनजो, तव्हां उनजा फुटेजेस त ॾिसो, हू पाण कहिड़ा फ़ोटो जेका आहिनि वायरल करे थी, तव्हां पाण ॾिसो, वधीक उनजो विज़िट करे सघो था। सो ही फुटेजेस तव्हां ॾिसी सघो था, ही ॾिसो ही कहिड़े तरीक़े सां हू बिल्कुलु फ़ोन व्हाट्सअप कॉल ज़रिए कीअं पाण खे पाण जेको आहे असुल सफ़ा असुल नंगो करे पई, ऐं इहो त हिकिड़ो तमामु ग़लति इशू आहे। सो साइबर क्राइम वारा बि हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे जवाबदार जे ख़िलाफ़ु त क़दम खणंदा, पर हिन जे ख़िलाफ़ु क़दम केरु खणे? सो ॾिसो न, हू त कॉल ज़रिए हिन सां ॻाल्हाए पियो, बाक़ी कमु त हिन पाण कयो आहे। सो अव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त अगरि अव्हां असांजे फेसबुक पेज खे फॉलो न आहे कयो त फॉलो कयो, ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, ताकी असांजी हर ईंदड़ नई वीडियो जेकी आहे अव्हां ताईं पहुची सघे। ईंदड़ नवे वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।